अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक्त जी अहम ख़बर। इसकी वैक्सीन जो है तमाम वालदैन को गुजारिश है ये वैक्सीन लगवाएं ताकि जो है बच्चे को इस बीमारी से बचाया जा सके। आप लोग के ताउन से और हमारा जो हेल्थ डिपार्टमेंट है इनके ताउन के अंदर वालदैन के अंदर और दौलतपुर के जो नूर है हमारे काशी अहमद के उनके अंदर ये अवेयरनेस पैदा करना ये रूबेला और मीजल्स की वैक्सीन जो है 6 माह से लेकर 5 साल के जो बच्चे उनको लगवाएं ताकि बच्चों को हम जो है इन बीमारियों से बचा सकें। आप तमाम मीडिया वालों का शुक्रिया कि आपने जो है वो कवरेज दी इस हवाले से और आप लोग अपना काम जो है वो घर घर तक जाएगा और उम्मीद है आपके ताउन से हम इससे जो है छुटकारा पा सकते हैं। शुक्रिया। पब्लिक में शऊर पैदा कयूं तो ये MR जी जो कैंपेन आहे 17 खां 29 नवंबर ते ये उजागर कयूं तो ये माण्हुनि खे वधि में वधि ॿारनि खे असां जेको इंजेक्शन जे मुहिम जे ज़रिए जेका ओडी जी जेका बीमारी आहे उन में असां जेको ॿारनि खां मौत मां बचाए सघूं ऐं पंहिंजी मॉर्टिलिटी रेट खे घटाए सघूं। आगाही जे सिलसिले में हेल्थ डिपार्टमेंट हिकिड़ी रैली कढी आहे ऐं असां इन सां भरपूर ताउन था कयूं ऐं असां अपील बि कयूं था त पंहिंजनि ॿारनि खे इन मुहिम जो हिसो हिन में हिसो वठनि त जीअं ॿारनि खे असां महफ़ूज़ करे सघूं। उस्तादनि जा शागिर्दनि जा सहाफ़ियुनि जा सिविल सोसाइटी जे दोस्तनि जा ऐं पंहिंजे पैरामेडिक्स साथियुनि जा डॉक्टरनि जा थोराइता आहियूं जंहिंमें उन्हनि भरपूर शिरकत कई। ही रैली जो मक़सदु आहे त असीं 17 खां 29 तारीख़ ताईं जेका असांजी क़ौमी मुहिम हली रही आहे मीज़ल्स रूबेला यानी ओडी ऐं रूबेला जे हवाले सां उनखे कामयाबु बनाए सघूं। 6 महीननि खां वठी 5 सालनि जे ॿारनि खे असीं वैक्सीन कंदासीं जेका इस्पतालनि में स्कूलनि में ऐं मुख़्तलिफ़ फिक्स साइटनि ते थींदी। ही घर घर वैक्सीन कोन थींदी, लिहाज़ा असीं क़ौम खे अपील था कयूं त पंहिंजे ॿारनि खे जेका असांजी साइट्स हुजनि वैक्सीनेशन साइट्स उते अची वैक्सीन करायूं। ही वैक्सीन हुननि खे नंढिड़ो हिकिड़ी सुई आहे लेकिन हमेशह जी जेका बीमारियूं आहिनि हुननि खां बचाए सघे थो। ख़बर अथव त असांजे मुख़्तलिफ़ एरियाज़ में जेॾी महिल ओड़ी थींदी आहे त हिकिड़ो ॿार 15 खां 20 ॿारनि खे बीमार कंदो आहे जंहिंजे करे वबा फैल बि आहे उन में असांजी डेथ बि थी सघे थी। हिन कमेटीअ जो जे कमेटी हेल्थ कमेटी आहे जंहिंमें डॉक्टर जमशेद अहमद खानज़ादा MS आहिनि ऐं सलीम शाह खुरम हयात खानज़ादा डॉक्टर वज़ीर लांगा मां इन्हनि में जेको आहे असां हर साल ही प्रोग्राम कराईंदा आहियूं। 3 महीननि जा ॿार 3 महीननि खां वठी 5 सालनि जे नंढड़नि मासूम ॿारनि खे जेको आहे उड़ीअ जा टुका लॻारायोसीं। वालदेन खे बि इहो मैसेज ॾींदासीं त पंहिंजे नंढड़नि मासूम ॿारनि खे उड़ीअ जी वबा खां बचायो ऐं हर साल असां इहा अवेयरनेस ॾींदा आहियूं दौलतपुर ऐं उनजे आसपास जे माण्हुनि खे जंहिंमें तालके जा तक़रीबन सभई स्कूल शिरकत कंदा आहिनि, प्राइवेट हुजनि गवर्नमेंट हुजनि जसल आहिनि उहे ऐं टाउन इंतिज़ामिया पुलिस असां सां भरपूर सहकार कंदी आहे। असीं चाहियूं था त इहो जेको अवेयरनेस पूरे सिंध में थिए त जीअं असांजी सिंध जी क़ौम उड़ीअ जी वबा खां बची सघे। महिरबानी। अॼु उरड़ी ऐं रूबेला जी बीमारियुनि जे लाइ हिकिड़ी वाक रखी वई आहे सिहत खाते तरफ़ां। उरड़ी हिकिड़ी तमामु विचड़ंदड़ बीमारी आहे जेका ख़ासि तौर ते ॿारनि में थियण जो अंदेशो हूंदो आहे। उनजे करे असां सभिनी खे घुरिजे त असां पंहिंजे मासूम ॿारनि खे इहे मुफ़्त में टुका इस्पताल मां लॻाराए ऐं जो मुस्तक़बिल बचायूं। रूबेला बीमारी ख़ासि तौर ते औरतुनि में थींदी आहे, उहा असां वटि त तमामु घटि आहे, पर उरड़ी जेका बीमारी आहे जंहिंखे खसरा बि चइजे थो उहा तमामु ख़तरनाक बीमारी आहे ऐं विचड़ंदड़ बीमारी। उनखे बचाव जे लाइ अॼु वाक रखी वई आहे त जीअं असां माण्हुनि में अवेयरनेस पैदा कयूं त हू पंहिंजे मासूम ॿारनि खे टुका लॻाराए ऐं मुस्तक़बिल खे बचायूं। आगाही हिन मुहिम जी जेका पाण कयूं पिया रैली इन जे आगाही ॾिनी थी वञे त 6 खां 5 सालनि ताईं ॿारनि खे रूबेला मीज़ल्स जो टुका लॻंदा। बराए महिरबानी करे माइटनि खे अर्ज़ु गुज़ारिश आहे त असां सां हेल्थ टीम सां ताउन कनि। 17 खां 29 तारीख़ ताईं ॿियों हल थी। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। Sindh Hawaz News is looking for candidates from all over Sindh who are interested in journalism and have experience in journalism. Interested candidates should contact her immediately and do not forget to subscribe to Sindh Hawaz News on YouTube to stay updated at all times.